प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आवां आहियां असद मुमताज़ नाज़रीन। जहांगीर तरीन हुकूमत खां पंहिंजो ग्रुप अलॻि थियण खां पोइ हाणे फ़ैसिलो कयो आहे त पंजाब असेंबली में उनजो ग्रुप हाणे हुकूमती सीटुनि ते बि न वेंदो। अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त पंजाब जे वॾे वज़ीर जहांगीर तरीन ग्रुप जा ख़दशा ख़तमु करण जी हामी भरी आहे। सवाल इहो आहे त छा जहांगीर तरीन हुकूमत ते पंहिंजो दबाव विझण में कामयाबु थी वियो आहे। प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो। गॾोगॾु ॻाल्हाइबो त शेख रशीद दावा कई आहे त हुकूमत ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं नून लीग जे विच में ठाह थी वियो आहे। इन शेख रशीद जी दावा में केतिरी सचाई आहे, जॾहिं त असां ॾिसूं था पिया त कुझु ॾींहं अॻु नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जे तर्जुमान अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर पिणु इन तरह जी ॻाल्हि कई हुई त इस्टेब्लिशमेंट सां हाणे नून लीग जा मामला तय थी विया आहिनि। जॾहिं इस्टेब्लिशमेंट सां नून लीग जा मामला तय थी विया आहिनि त मुस्तक़बिली हिकमत अमली कहिड़ी हूंदी ऐं इस्टेब्लिशमेंट सां ठाह नून लीग खे केतिरो फ़ाइदेमंद साबित थींदो या उनजी सियासत ते उनजा केतिरा असर थींदा, इन्हनि तमामु तर मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो ऐं तर्जे वठिबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे तर्जे निगार ऐं कॉलमिस्ट जनाब सलमान आबिद साहब। सलमान आबिद साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। सलमान साहब, सबसे पहले तो ये बताइए कि क्या जहांगीर तरीन हुकूमत पे अपना दबाव डालने में कामयाब हो चुके हैं, क्योंकि आज उस्मान बोजदार साहब ने कहा है कि उनके तमाम तर खदशात जो हैं वो ख़त्म किए जाएंगे। देखिए, अगर दबाव डालने से मुराद ये है कि क्या जहांगीर तरीन को रिलीफ मिल गया है और उनके खिलाफ जो इंक्वायरी चल रही थी या इन्वेस्टिगेशन चल रही थी वो क्या खत्म हो गई है और उसमें उनको रिलीफ मिल गया, तो ऐसी बात नहीं है। अच्छा, जहांगीर तरीन को कोई रिलीफ नहीं मिला है, बल्कि हुकूमत ने एक स्ट्रेटेजी अपनाई है कि जो लोग जहांगीर तरीन के साथ हैं उनको जहांगीर तरीन के साथ डिसएसोसिएट किया जाए। अच्छा, और उसमें वो काफी हद तक कामयाब हुए हैं, क्योंकि पहले 5 अरकान और आज 6 अरकान यानी 11 के करीब अरकान ऐसे हैं जो वज़ीर आला उस्मान बुज़दार से मुलाकात कर चुके हैं। अच्छा, इन सब लोगों के बुनियादी मसले जो हैं वो डेवलपमेंट फंड थे और कुछ इख्तियारात के मसाइल थे, कुछ उनको नौकरियों वगैरह के कोटे शोटों का मसला था। अच्छा, तो उसको उस्मान बुज़दार ने फौरी तौर पे हल करने की यकीन दहानी कराई है। यही वजह है कि अब बहुत से अरकान असम्बली जो उस्मान बुज़दार से मिलके आए हैं उन्होंने इस बात की तस्दीक की है कि हमारे बहुत से मामला तय हो चुके हैं और बजट सेशन में हम हुकूमत के साथ खड़े होंगे। और अभी थोड़ी देर पहले राजा रियाज साहब ने भी दावा किया है कि उनकी उस्मान बुज़दार से मुलाकात टेलीफोन पे गुफ्तगू हो गई है और उम्मीद है कि फौरी तौर पे उनकी भी मुलाकात वज़ीर आला पंजाब से होगी, जिसमें हम अपने अरकान असम्बली के जो मामलात हैं, मसाइल हैं, उनसे आगाह करेंगे और हमें उम्मीद है कि मसले हल हो जाएंगे। अच्छा, तो आप क्या समझते हैं, अगर ये मामलात इतने ही थे और मामलात जो है वो रिलीफ लेने वाले मामला थे और चंद असेंबली मेंबरान को अगर जहांगीर तरीन को छोड़ना ही था, तो आप नहीं समझते कि जहांगीर तरीन ने क्या इतनी कच्ची गोलियां खेली होंगी जो अपने अलग ग्रुप बना लिया, फिर ये फैसला कर लिया कि हम हुकूमती पहली बात ये कि वो ये जो लोग जिनको रिलीफ मिला है ये तो नहीं करेंगे कि जहांगीर तरीन का ग्रुप छोड़ देंगे, ऐसी बात तो नहीं है। वो जहांगीर तरीन के साथ खड़े भी रहेंगे, कहेंगे कि जहांगीर तरीन के साथ इंसाफ होना चाहिए। लेकिन ये जो खदशा था ना कि ये लोग जो है कि हुकूमत के खिलाफ जा सकते हैं और बजट सेशन में कहीं उनको उनके हुकूमत के खिलाफ वोट देने से इनकार कर सकते हैं या तहरीक इंसाफ की हिमायत करने से इनकार कर सकते हैं या PMLN की किसी सियासत का हिस्सा बन सकते हैं, उसको वक्ती तौर पे धचका लगा है। अच्छा, वो ये बताइए सलमान आबिद साहब कि आज शेख रशीद ने ये दावा किया है कि हुकूमत और नून लीग और इस्टेब्लिशमेंट के में जो है वो मामला तय हो चुके हैं, उनके बीच में जो सुलह है वो हो चुका है। क्या देख रहे हैं, क्या वाकई नून लीग और इस्टेब्लिशमेंट के बीच में सुलह हो चुका है? देखिए, मैं आपके प्रोग्रामों में बहुत अरसे से ये कहता रहा हूँ कि ये पूरा PMLN का बयानिया जो है ये फ्रॉड पे मबनी था, धोखाधड़ी पे मबनी था। पीपल्स पार्टी का बयानिया धोखाधड़ी पे मबनी था। सब अपने अपने मफादात के लिए गेट नंबर 4 से रिलीफ लेना चाहते थे। पीपल्स पार्टी ने भी रिलीफ लिया है, PMLN भी रिलीफ लेने की कोशिश कर रही है। अभी उनके मामला तय नहीं हुए हैं, एक बात तो ये है। अभी उनके मामला तब तय होंगे जब शहबाज शरीफ इस सारे मामले में लीड करते हुए नजर आएंगे। क्योंकि वो मुज़ाहमत की बजाय मफाहमत की सियासत करते हैं। लेकिन आपने देखा कि अभी जब जावेद लतीफ के घर गई थी मरियम नवाज तो उनका लबो लहजा बहुत सख्त था। उसके बाद इस अखबार ने लंदन से आर्मी चीफ के बारे में, फौज के बारे में जो गुफ्तगू इख्तियार की है वो भी बहुत सख्त थी। तो इसलिए अभी तो मुस्लिम लीग नून जो है वो मफाहमत और मुज़ाहमत के दरमियान फंसी हुई है। शहबाज शरीफ ने एस्टेब्लिशमेंट को यकीन दहानी कराई है कि आने वाले चंद हफ्तों में वो PMLN के अंदर से मफाहमत का जो बयानिया है उसको डेवलप करेंगे और मुज़ाहमत वाला बयानिया वो अपनी मौत आप मरेगा। अब अगर शहबाज शरीफ उसमें कामयाब होते हैं तब तो कोई बात आगे चल सकती है, लेकिन जिस अंदाज से मरियम और नवाज शरीफ बिहेव कर रहे हैं मुझे नहीं लगता कि शहबाज शरीफ का बयानिया जो है वो आगे चल सकेगा।
लेकिन अब एक नई खबर ये आई है कि चौधरी निसार साहब जो है जी वो पंजाब असेंबली का हलफ उठाने वाले हैं। अच्छा अब चौधरी निसार और शहबाज शरीफ के ताल्लुकात भी आप मुझसे ज्यादा बेहतर जानते हैं और जी। बहुत क्लोज हैं और दोनों फौजी एस्टेब्लिशमेंट के बड़े करीब समझे जाते हैं। अगर चौधरी निसार साहब जो हलफ लेने आ रहे हैं, कहा जा रहा है कि वो पहले शहबाज शरीफ से भी मुलाकात करेंगे, तो अगर मुस्लिम लीग नून के अंदर चौधरी निसार की एंट्री होती है तो ये बुनियादी तौर पर नवाज शरीफ और मरियम नवाज की सियासी खुदकुशी होगी और शहबाज शरीफ को रिलीफ मिलेगा। तो आने वाले दिनों में सलमान पता साहब आप चलेगा समझ कि रहे हैं कि मुस्लिम लीग सलमान नून साहब का आप समझ रहे हैं कि चौधरी निसार अब उस पोजीशन में है कि नून लीग उसको कबूल करेगी? नहीं, देखिए, चौधरी निसार साहब का एक हलफ लेने की एक वजह तो ये है कि हुकूमत एक ऑर्डिनेंस लेके आ रही है कि अगर फलां तारीख तक लोगों ने हलफ ना उठाया तो उनकी रुकनियत खत्म कर दी जाएगी। तो वो उस रुकनियत को सिक्योर करना चाहते हैं। एक बात तो ये है। अभी इसमें से बहुत ज्यादा सियासत हमें ढूंढने की सलमान जरूरत साहब नहीं क्या है। लाहौर में आपको क्या लाहौर में आपकी क्या खबरें हैं? क्योंकि चौधरी निसार साहब ने तो आज़ाद इलेक्शन लड़ा था, कौन सी पार्टी ज्वाइन करेंगे या आज़ाद हैसियत में ही वो कौमी सुबह अभी मैं कह रहा हूँ कि चौधरी निसार साहब जो है टोकन के तौर पे अपनी नशिस्त बरकरार रखना चाहते हैं। वो अभी एक्टिव रोल उस वक्त प्ले करेंगे जब मरियम नवाज साहब पीछे चली जाएंगी, तब वो शहबाज शरीफ साहब के साथ खड़े हो सकते हैं। अभी ये कहना जो है कि वो फौरी तौर पे कुछ बड़ा सरगर्म रोल प्ले करने के लिए तैयार हो गए हैं और एस्टैब्लिशमेंट ने शायद उनको खड़ा कर दिया है, ये मैं कम अज कम तजिया समझने के लिए मानने के लिए तैयार नहीं हूँ। इस वक्त जो हुकूमत है उनको जो खतरा बना था इमीडिएटली जहांगीर तरीन ग्रुप से, उसको उन्होंने इंफरादी सतह पर कुछ अरकान असेंबली को अपना हमनवा बनाकर उसे कमजोर कर दिया। अच्छा, आप कह रहे हैं कि देखना होगा कि उसको कमजोर किया, आप देखना होगा कि वो आगे कैसे मामला। सलमान साहब आप कह रहे हैं कि जहांगीर तरीन ने जो दबाव डाला था उसको कम से कम हुकूमत खत्म करने या कम करने की कोशिश करी, लेकिन सलमान साहब ये इमरान खान को शहबाज शरीफ से क्या खतरा है? आखिर शहबाज शरीफ को वो बाहर जाने में इतनी रुकावटें क्यों डाल रहे हैं उनको? देखिए, पहली शहबाज बात शरीफ जी, क्या शहबाज शरीफ किसी प्लानिंग के तहत जा रहे हैं, कोई फार्मूले के तहत जा रहे हैं, या वो वैसे ही इमरान खान साहब को एक बात का पता है कि जिसके पास पंजाब है ना उसकी सियासत ताकतवर है। ठीक है, उनको ये पता है कि अगर वो पंजाब में इलेक्शन जीतेंगे तो दोबारा हुकूमत में आ सकेंगे, और वो ये भी जानते हैं कि मुस्लिम लीग नून एक ताकतवर फरीक है। ठीक है, अब उनको पता है कि नवाज शरीफ इस वक्त डिस्क्वालीफाई है, मरियम नवाज डिस्क्वालीफाई है, शहबाज शरीफ इस वक्त वाहिद आदमी है जो क्वालिफिकेशन के अंदर पूरे उतरते हैं। इसलिए उनकी पूरी कोशिश है कि ये जो अपना इनके खिलाफ शहबाज शरीफ साहब के खिलाफ मुकदमात हैं मनी लॉन्ड्रिंग के, उसमें उनको मुजरिम साबित करके बाकायदा उनको डिस्क्वालीफाई करवाया जाए। और अगर ये तीनों भाई यानी तीनों फैमिली के लोग शहबाज शरीफ, नवाज शरीफ और मरियम नवाज डिस्क्वालिफिकेशन हो जाएगी नवाज शरीफ और मरियम के बाद शहबाज शरीफ की, तो मुस्लिम लीग जो है ना नून वो बड़ी मुश्किल पोजीशन में होगी। और ये मैं आपको बता दूं कि शहबाज शरीफ के मामलात ज्यादा खराब है कानूनी तौर पे, क्योंकि जो मनी लॉन्ड्रिंग के मामलात है उसमें उनके ऊपर बड़े सीरियस एलिगेशन है। 4 लोग जो है वो वादा माफ गवाह भी बन चुके हैं। इसलिए शहबाज शरीफ को इस बात तो सलमान साहब ये जो एस्टेब्लिशमेंट के साथ सुलह हुआ है वो फिर किस नौयत का होगा? अगर शहबाज शरीफ भी डिस्क्वालीफाई हो जाते हैं, वो मुल्क से बाहर भी नहीं अभी कोई सुलह नहीं हुई है, सिर्फ सुलह की तरफ पेशकदमी हो रही है। अगर शहबाज शरीफ को अच्छा बिहेव करेंगे जी तो सुलह हो सकती है, और मरियम नवाज जो है और शहबाज नवाज शरीफ जो है तो मुख्तसरन बताइए सलमान साहब, मुख्तसरन बताइए फिर शेख रशीद इस तरह का दावा क्यों कर रहे हैं? क्या वो कोई डाइवर्ट करने की कोशिश कर रहे हैं? इसलिए दावा कर रहे हैं कि वो चाहते हैं कि इस बुनियाद के ऊपर मुस्लिम लीग नून के अंदर नवाज शरीफ ग्रुप और शहबाज शरीफ ग्रुप के अंदर दरार डाली जाए और ये तासुर उजागर किया जाए कि देखिए शहबाज शरीफ ने अपने मामलात एस्टैब्लिशमेंट से तय कर लिए हैं और नवाज शरीफ और मरियम नवाज को इत्मीनान में नहीं। बहुत शुक्रिया सलमान आबिद साहब हमें वक्त देने के लिए। नाज़रीन नवा नाले वाले तजे निगार सलमान आबिद साहब जो तजे ॿुधो न चवण शेख रशीद जी दावादार हक़ीक़त नून लीग के विच में ॾार विझण जे बराबरि आहे। हिन वक्त ताईं नून लीग एस्टेब्लिशमेंट के विच में कंहिं क़िस्म जो को ठाह नाहे थियो ऐं ॿियो जहांगीर तरीन जो ग्रुप जो जहांगीर तरीन ग्रुप जो प्रेशर डेवलप करण पियो चाहे हुकूमत ते, हाणे हुकूमत उनखे उन ते पंहिंजो रिएक्शन ॾियणु शुरू कयो आहे ऐं जहांगीर तरीन ग्रुप जे माण्हुनि खे उन्हनि टोड़णु शुरू कयो आहे। ॾिसणो इहो आहे त मुस्तक़बिल में जहांगीर तरीन जो जेको ग्रुप आहे उहो हुकूमत ते केतिरो असरअंदाज़ थिए थो इहो त वक़्तु साबित कंदो। प्रोग्राम में हाणे वधूं था हिकिड़े ॿिए मौज़ू ॾांहुं। जेको इंतिहाई अहम मौज़ू आहे उहो मौज़ू न सिर्फ़ु हिन खिते लाइ बल्कि आलमी सतह जो मौज़ू आहे। उहो मौज़ू आहे फ़लस्तीन जो। अॼु 11हों ॾींहुं आहे फ़लस्तीन ते इसराइली जारियत जेका उहा जारी आहे। हिन वक़्त ताईं 200 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि।
हर रोज़ इसराइल जेको आहे उहे फ़लस्तीन जे इलाइक़नि ते पंहिंजी बमबारी करे पियो, मासूम ॿारनि ऐं औरतूं उन में शहीद पियूं थियनि, उनखे उहे ज़ख़्मी पियूं थियनि। ॿिए पासे असां ॾिसूं था पिया त आलमी बिरादरी इन तमामु तर मामले ते बिल्कुलु मुजरमाना ख़ामोशी अख़्तियार करे वेठी आहे। न सिर्फ़ु आलमी बिरादरी बल्कि हिकु इस्लामी मुल्क आहिनि, उहे बि को ख़ासि रिएक्शन हिन वक़्तु ताईं ॾियण में कामयाबु न आहिनि विया। पाकिस्तान समेत केतिरा ई इस्लामी मुल्क सफ़ारती मामलनि ते त फ़लस्तीन जी हिमायत कनि पिया ऐं उहे पंहिंजी हिमायत जारी रखण जो पिणु दावा कनि था पिया ऐं वाइदो कनि था पिया त फ़लस्तीनियुनि सां हर हाल में गॾु हूंदा। ॿिए पासे असां ॾिसूं था पिया त कश्मीर जी ऐं हिकु फ़लस्तीन जो मामिलो आहे, उहो आलमी नोयत जो मामिलो त आहे ई आहे, बल्कि UN समेत जेके बि आलमी फोरम आहिनि उहे हिन ते बिल्कुलु ख़ामोश आहिनि या उहो पंहिंजो असरु उहो ईअं नथा ॾेखारनि जेको उन्हनि खे ॾेखारणु घुरिजे आहे। ईअं त ईअं महसूसु पियो थिए त ॼण इसराइल जेको आहे उहो छिते कुते जीअं उनखे का शइ नज़र न पई अचे ऐं उहो हर रोज़ु जेको आहे उहो फ़लस्तीन खे ॾाणण जी कोशिशि करे पियो। न सिर्फ़ु ॾाणण जी कोशिशि करे पियो बल्कि उहो अमलनि बि ॾाढे पियो। हाणे मस्जिद अक्सा खां शुरू थींदड़ मामिलो जेको आहे उहो 11 ॾींहं ताईं बमबारी जारी आहे। इन तमामु तर मौज़ुनि ते ॻाल्हाइबो ऐं हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे अॻूणे एम्बेसडर जनाब GR बलोच साहब। GR बलोच साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी सिंह, थैंक यू। GR बलोच साहब, अॼु 11हों ॾींहुं आहे फ़लस्तीन ते इसराइली जारियत जारी आहे। आलमी बिरादरी उहो असरु न पई ॾेखारे, पंहिंजो उहो रिएक्शन न पई ॾेखारे जेका उमेदु कई पई वञे। बुनियादी तौर ते तव्हां छा था सम्झो, हीउ मामिलो काॾां वधी रहियो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं ॻाल्हि आहे त ॾाढी ॾुख सां ई माण्हू इन ई हिकु तमामु दिलि खे कठींदड़ जेके वाक़ियात थियनि पिया था, जिन में 200 खां तव्हां जी पाण ॿुधायो त 200 खां वधीक माण्हू मरी चुका आहिनि, शहीद थी चुका आहिनि, जंहिंमें घणो करे ख़वातीन ऐं ॿारनि जो जेको आहे सो आहे नंबर। ऐं पहिरीं ॻाल्हि ॿियो इहो आहे त मतिलबु 3-4 शयूं आहिनि जेके जिन जी मज़म्मत आलमी दुनिया खे आलम लीडर्स खे करणु घुरिजे। नंबर पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इज़राइल जेको आहे सो हींअर वॉर क्राइम्स जी कमिट पियो करे। वॉर क्राइम्स जेके आहिनि जंगी जराइम में मुलवस थिए पियो, छाकाणि जो जंग जा बि उसूल हूंदा आहिनि त हू कंहिं बि अस्पताल ते कंहिं बि जेको रेजिडेंशियल एरिया उन ते नथो करे सघे, कंहिं मीडिया जे उन हाउसिस ते कोन थो करे सघे। अहिड़ा वेपन पियो करे इस्तेमालु, अहिड़ा प्रिसिशन वेपन इस्तेमालु करे पियो जेके ज़हरीला आहिनि ऐं घणी देरि ते उन्हनि जो इफेक्ट रहे थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि कंहिंखे बि ॿाहिरि निकिरण जी इजाज़त कान्हे का। ठीकु आहे, हू मीडिया में चवनि था त असां वॉर्निंग ॾियूं था, लेकिन तव्हां इहो ॾिठो आहे त घरनि में काफ़ी सारा समय सेकड़नि में जेके आहिनि से फैमिलीज़ गॾु जो गॾु दफ़न थी था वञनि पिया, ज़िंदा। त मुंहिंजे ख़्याल में हीअ हिकिड़ी ॿियो दौर जेको आहे सो शुरू कयो आहे, जेके तारीख़ डिघी रही आहे इज़राइल जी नाहक खून बहाइण जी फ़लस्तीनियुनि जो, जंहिंमें असांखे न विसारणु घुरिजे त साबरा ऐं शतीला में बि ईअं ई इन्हनि कहर कयो हो, ईअं ई खून वहायो। ऐं इन ई खून खे वहाइण जे लाइ मूंखे लॻे थो दरे पुश्त आहिनि काफ़ी सारियूं कोशिशूं सफ़ारती, लेकिन छाकाणि जो इज़राइल खे तमामु वॾी ताक़त जी जेका सपोर्ट भराई आहे, लिहाज़ा इन करे जेको ॿियो पब्लिक ओपिनियन आहे ऐं ॿियूं कंट्रीज़ आहिनि से अञा ताईं असरअंदाज़ न थी सघे। अच्छा बलूर साहब, आख़िर कहिड़ा सबब आहिनि जो इसराइल जे साम्हूं हिकु आलमी बिरादरी आहे उहा बि असांखे बेबस ऐं बेअसर नज़र पई अचे, जॾहिं त ॿियनि मामलनि ते त हू खुली पंहिंजो असरु बि ॾेखारे पई, ॻाल्हाए बि पई, पर इसराइल जो जॾहिं मामिलो अचे थो पियो त उहो इन तरह जो प्रेशर डेवलप नथी करे जेको उनखे करणु घुरिजे? न, मुंहिंजे ख़्याल त इनखे थोरो मां मॉडिफाई इहो कंदुसि त जेसिताईं पब्लिक ओपिनियन आहे, जेसिताईं के जेके दुनिया जा जेके कैपिटल्स आहिनि उन्हनि में ॻाल्हि ॿोल हले पई थी। चाइना जूं काफ़ी स्ट्रॉन्ग स्टेटमेंट्स आयूं आहिनि, रशिया काफ़ी वरितो आहे, ऑब्वियसली टर्की ऐं पाकिस्तान जेको आहे सो सर फ़हरिस्त आहिनि ऐं काफ़ी उन्हनि मज़बूत जेको आहे सो हिकिड़ो स्टैंड वरितो आहे। हींअर बल्कि मां तव्हां सां ॻाल्हाइण खां पहिरियों ॾिठो पिए त हींअर जनरल असेंबली जो इजलास हले पियो, जंहिंमें असांजो फॉरेन मिनिस्टर बि, टर्किश फॉरेन मिनिस्टर बि ऐं काफ़ी सारा ॿिया फ़लस्तीन जो फॉरेन मिनिस्टर बि काफ़ी स्ट्रॉन्ग लफ़्ज़नि में जेको आहे सो हू इनखे डिफेंड कनि पिया था। लेकिन मसइलो इहो आहे त इज़राइल हमेशह जेको आहे सो उहो अहिड़ा कुदा कमु कंदो आहे, अहिड़ो खून वहाईंदो आहे ऐं दुनिया उनखे सैंक्शन्स में नथी आणे, उनखे अकाउंटेबल नथी ठहिराए। त हाणे वक़्तु आयो आहे त दुनिया इज़राइल खे बि अकाउंटेबल ठहिराए ऐं इनफैक्ट हींअर आवाज़ उथी पियो अमेरिका में त अमेरिकन अवाम जेका आहे
सा भी अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन खे अकाउंटेबल ठहराईंदी, छाकाणि जो मुंहिंजे ख़्याल में असां जेकॾहिं पंहिंजे ईमानदारी सां ओपिनियन ॾियूं त मुंहिंजे ख़्याल आहे इन्हनि सभिनी खून रेज़नि में अकाउंटेबिलिटी जे हवाले सां जवाबदारी अख़लाक़ी ऐं सियासी छा अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन ते अचे थी ॾाढे वाज़े अल्फाज़। अच्छा बलूर साहब ऐं हू सोचनि पिया। जी बलूर साहब अमेरिके जेका एडमिनिस्ट्रेशन जी ॻाल्हि कई आहे त असां ॾिसूं था पिया त बर्नी सैंडर उते सेनेट में करारदाद त पेश करे थो पियो, जो बाइडन जी इहा स्टेटमेंट त हमला जेके आहिनि उहे घटि कया वञनि, अवां छा था ॾिसो हुनखे इहो स्टेटमेंट ॾियणु घुरिजे हा त हमला मुकमल ख़तमु थियणु घुरिजनि, हमला न करणु घुरिजनि, या हमला घटि करण वारी जेका इहा ॿोली आहे इनखे कीअं था ॾिसो? ऑब्वियसली इन में त हिकिड़ी स्पेस ॾिनी वई आहे इसराइल खे। इन खां पहिरियां जेको आहे जो बाइडन चयो त इसराइल खे हक़ आहे पंहिंजे डिफेंस जो, भई पंहिंजे पाण खे कॾहिं मतिलबु जंग जी विकेबलरी में या डिप्लोमेटिक विकेबलरी में या पॉलिटिकल विकेबलरी में निहत्तनि सिविलियंस ते बमबारी करणु कॾहिं जेको सेल्फ डिफेंस में अचे थो। ठीकु आहे जेकॾहिं मिसाइल अचनि बि था त उहे अचनि था छाकाणि जो रिएक्शन थियो आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हाणे फर्स्ट टाइम थियो आहे त सेनेट में हिकिड़ो आवाज़ थियो आहे, सिविल सोसाइटी अमेरिका में जेका आहे सा ॻाल्हाए पई, ऐं देयर आर सम रिपोर्ट्स त विदिन डेमोक्रेटिक पार्टी जे अंदरि बि अहिड़ी लॉबी आहे। ऐं इंट्रेस्टिंगली कि जूइश आहिनि जेके सम्झनि था त भई यहूदियत में ऐं ज़ियोनिज़म में फ़र्क़ु आहे, ऐं इहा ॻाल्हि असांखे सोचणु घुरिजे त जॾहिं असां ॻाल्हि कयूं त हींअर जेका हुकूमत आहे इज़राइल जी सा ज़ियोनिस्ट जी हथ में आहे, ऐं फ़लस्तीनियुनि जो मुक़ाबिलो सिर्फ़ु यहूदियनि सां न आहे, यहूदी हुकूमत सां न आहे, ही जेको आहे सो हिकिड़ो ज़ियोनिज़म जी जेका मूवमेंट आहे जेका 1800 खां शुरू थी आहे, उहा हाणे पावर में आहे नेतन्याहू जी शक्ल में। त इन लिहाज़ सां दुनिया खे असांखे बि ॿुधाइणु इहो घुरिजे त इहो जेको ज़ियोनिस्ट एंटरप्राइज़ आहे उनखे ॿुधी ॾियणी आहे। इन्हनि इहे जेके एक्सट्रीमिस्ट आहिनि नेतन्याहू जहिड़ा, ऐं असांजे पाड़े में बि जेको जंहिं तरह सां आहे हिकिड़ो प्राइम मिनिस्टर वेठो जेको कश्मीरनि जो खून वहाए पियो थो, त असांखे सभिनी खे नदणु घुरिजे। जेकॾहिं न कयोसीं त छा असां हिकिड़ा नवां क़वानीन ठाहींदासीं दुनिया जी रियासतनि खे हलाइण जा, जंहिंमें बेगुनाह खून वहाइणु जाइज़ थी वेंदो? छा असां हाणे इन्ही अलॻि ते पहुता आहियूं अवामी? अच्छा बलूर साहब जेका ॻाल्हि अमरीकी अॻूणे सदर ट्रंप पियो करे त वन नेशन थ्योरी वारी, ऐं छा अवां हाणे सम्झो पिया त हिन वक़्तु जेके मामला आहिनि उहे फ़लस्तीन ऐं इसराइल हाणे हिकु रियासत तरफ़ वधी रहिया आहिनि? छा इन तरह जो को फार्मूलो ज़ेर गौर आहे, ज़ेर बहस आहे? जी बिल्कुलु। इन में छा आहे त इहा जेका एक्सट्रीमिस्ट फ्रिंज आहे इसराइल जो, हुननि कॾहिं पंहिंजे दिलि सां जेको आहे सो टू स्टेट थियरी खे या फॉर्मूला खे एक्सेप्ट न कयो आहे। जेकॾहिं कयो बि अथनि त हू चवनि था अहिड़ी का नंढड़ी ऑनक्लेव हुजे जंहिंमें हू तमामु बेवस थी फ़लस्तीनी रहनि, जेको हिकिड़ो इंडिपेंडेंट इक्वल फ़लस्तीनी रियासत जो तसवुरु इन्हनि जे ज़हन में कोन्हे को, ऐं हिकिड़ी बदलियती नज़र अचे थी तव्हांखे। ऐं लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे त चलो जेकॾहिं तव्हां हिकु स्टेट जी ॻाल्हि बि था कयो त उहा अहिड़ी स्टेट हूंदी जंहिंमें अपार्थाइड हूंदो। इनफैक्ट हीअं रिपोर्ट्स आयूं आहिनि त इवन नाउ इनफैक्ट इज़राइली जेके सोल्जर्स आहिनि उन्हनि जा पंहिंजा इंटरव्यूज़ आहिनि त इट इज़ सैड त असां अहिड़ो प्रोटेक्ट पिया कयूं सिस्टम जंहिंमें असांखे अपार्थाइड कानून आहिनि। छाकाणि तव्हांखे मां तव्हांजे साम्हूं जे लाइ त छा थो थिए त जेकॾहिं को फ़लस्तीनी करे थो को कानून जी बंचकड़ी त उन में उनजा मिलिट्री रूल्स इस्तेमालु थियनि था, क़वानीन। जेकॾहिं को इज़राइली जू करे त उहे सिविलियन थियनि था। देयर इज़ अ डिफरेंस। बिल्कुलु सही। ऑलरेडी इज़राइली जेका रियासत आहे सा अपार्थाइड ते आहे। ठीकु आहे। अच्छा जी यार बलूर साहब, हाणे इहो ॿुधाइजो त हे जेको फ़लस्तीन कॉन्फ्लिक्ट आहे उनजा पाकिस्तान ते कहिड़ा असर आहिनि? पाकिस्तान जी हिकमत अमली कहिड़ी आहे? जी पाकिस्तान त शुरू खां वठी मुंहिंजे ख़्याल पंहिंजे इंडिपेंडेंस खां वठी इनफैक्ट कायदे आज़म जा जेके स्टेटमेंट्स आहिनि तमामु वाज़े आहिनि जंहिंमें फ़लस्तीनियुनि जे हक़ जी ॻाल्हि कई वई हुई। ऐं जेका फॉरेन पॉलिसी जा जेके प्रिंसिपल्स आहिनि असांजी जा जेके उन्हनि पंहिंजी स्टेटमेंट जेका हुई कायदे आज़म जंहिंमें उन्हनि लिखियो हो त पाकिस्तान हमेशह जेके सप्रेस्ड क़ौमूं हूंदियूं उन्हनि जी लिबरेशन जे लाइ, उन्हनि जी आज़ादी जे लाइ हमेशह आवाज़ु खणंदो। इहा हिकिड़ो असांजो कार्डिनल फंडामेंटल उसूल आहे असांजी रियासत जो। उन खां अलावा बि क़िबला अव्वल जे हवाले सां पाकिस्तान बीइंग ए मुस्लिम कंट्री जेका हिकिड़ी आइडियोलॉजी ऑफ इस्लाम ते आई आहे, उहा कंहिं तरह सां बि इहो न चाहींदी त बैतुल क़ुद्स
जेको पहिरीं जेको काबो आहे जी मुसलमाननि जो जंहिंजी का बेहुरमती थिए, छाकाणि जो उन्हनि जो प्लान इहो आहे त हिते हैकल सुलेमान बनायो, हिनखे जी मिटाए जीअं राम मंदिर मिटायो जी बीजेपी वारनि। इहो जी ई तकरीबन हिननि जो प्लान वॾी आहे, इन जी जेके एक्सट्रीमिस्ट जेके जॉर्नलिस्ट आहिनि। वॾी महिरबानी जीआर बलोच साहब। सिंध में हिकु भेरो ॿीहर बिरादरी जे झेड़नि कर खयो आहे ऐं गुज़िरियल 3 महीननि में 20 खां वधीक इंसानी ज़िंदगियूं इन्हनि झेड़नि जे करे अजल जो शिकार थियूं आहिनि। हिकिड़े ॾींहं में 9 इंसानी ज़िंदगियूं अजल जो शिकार थियूं थियनि। इन तमामु तर मामलनि में हुकूमती रिठ किथे आहे? पुलिस जी कारकर्दगी जेका हुजणु घुरिजे आहे इन तमामु तर झेड़नि खे रोकण लाइ, उहा बेबस छो आहे? पुलिस बेबस छो आहे? ऐं इन तमामु तर झेड़नि में सरदारनि जागीरदारनि जा मुफ़ाद कहिड़ा आहिनि? प्रोग्राम जे हिन हिसे में इन ते ॻाल्हाईंदासीं। इन सां प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जो सूबाई असेंबली जो मेंबर ऐं जनाब डॉक्टर सोहराब सरकी साहब, ऐं उन सां गॾोगॾु हूंदो निसार खोखर साहब, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं टाइम न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि लाड़काणे जा, ऐं उनखां गॾोगॾु हूंदो SSP अमजद शेख साहब, पाण कंदकोट कश्मीर में SSP आहिनि। डॉक्टर साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त हीअ इंसानी ज़िंदगियूं हिकिड़े ॾींहं में 9 इंसानी ज़िंदगियूं अजल जो शिकार थियूं थियनि। हुकूमती रिट किथे आहे? जेको किरदारु हुकूमत खे अदा करणु घुरिजे हा, रियासती इदारनि खे अदा करणु घुरिजे हा, पुलिस खे अदा करणु घुरिजे, अव्हां सम्झो पिया त उहो किरदारु अदा थिए थो पियो? जेके ख़ासि तौर ते जेके क़बाइली जहिड़ा आहिनि वारो जेको इशू थिए थो, इहो ममता साहब उन में बदकिस्मती सां इहा सूरत हाल हूंदी आहे जो पुलिस एतिरी सीरियस न हूंदी आहे, छो जो उहे ईअं सम्झंदा आहिनि त उहे ज़ाती जहिड़ा आहिनि उन ते एतिरो तारुक में न ईंदी आहे। उन्हनि खे बिल्कुलु तारुक में अचणु खपे ऐं हुकूमत खे पंहिंजी रिट क़ाइमु करणु खपे। ऐं उते जेकी सूरत हाल आहे, मां पाण इतफ़ाक़ सां उते वियो बि हुयुमि, ऐं जिथे इहे माण्हू 9 हिकु जाइ ते क़तल कया विया, ऐं उन में हाणे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हुकूमत पंहिंजो किरदारु ज़ाहिर आहे उन रिएक्शन में, उहे जेके आहिनि वरी उन्हनि ते अटैक कंदा। बहितर इहो आहे उहे बि ईअं चवनि पिया, मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात थी त उन्हनि जो बि इहो चवणु हुयो त हुकूमत पंहिंजी रिट क़ाइमु करे ऐं उहे जेके माण्हू आहिनि उहे गिरफ़्तार थियनि ऐं उन्हनि खे कोर्टनि जे थ्रू सज़ा मिले। डॉक्टर साहब, भला हुकूमत हिन वक़्त ताईं रिट जेका क़ाइमु नाहे कई, उन जा सबब कहिड़ा आहिनि? अव्हां छा था सम्झो त हुकूमत वटि रुकावटूं कहिड़ियूं आहिनि जो हुकूमत पंहिंजी रिट क़ाइमु न पई करे? मुंहिंजे ख़्याल में त जेको तमामु बहितरीनु सुठे में सुठो ऑफिसर जेको हिन वक़्तु आहे उहो आहे कश्मीर कंदकोट जो SP अमजद शेख साहब, जंहिंजी पूरे सिंध में सुठो नालो आहे ऐं इफेक्टिव आहे। ज़ाहिर आहे जॾहिं माना उहे हुकूमत इन शयुनि खे ॾोहनि खे इन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशि कंदी आहे त उन जो रिएक्शन बि थींदो आहे। त उन में हिन SP साहब त पूरी कोशिशि कई आहे, पर हाणे उन में इहो वाक़ियो थी वियो आहे। हाणे बिल्कुलु असां इन सिलसिले में चीफ मिनिस्टर साहब खे बि गुज़ारिश कई आहे ऐं ॿिया जेके बि हुकूमती ज़िमेदार आहिनि, SP साहब आहे या ॿिया, उन्हनि खे बि इहा असां गुज़ारिश कयूं था त बिल्कुलु उहे पंहिंजी रिट क़ाइमु करनि ऐं जन माण्हुनि एॾो वॾो स्टेप खयो आहे, माना ईअं सम्झो त 9 माण्हू हिकु जाइ ते क़तल कया आहिनि तमामु बेदर्दी सां, उन्हनि खे जेकॾहिं गिरफ़्तार न कंदा त पोइ अञा वधीक हालात ख़राब थींदा। ठीक है, अच्छा ठीक है। अच्छा अमजद शेख साहब, अव्हां डॉक्टर सोहराब सरकी साहब तव्हांजी तारीफ़ पियो करे, पर ग्राउंड रियलिटी आहे जॾहिं हिकिड़े ॾींहं में 9 इंसानी ज़िंदगियूं अजल जो शिकार थी वञनि त पोइ अव्हांजी कारकर्दगी बि सवालिया निशान हूंदी। अव्हां छा था सम्झो त हीअ के मामला थियनि था पिया, बुनियादी सबब कहिड़ा आहिनि जो पुलिस बेबस नज़र पई अचनि तमामु तर मामलनि? ॾिसो जी, ये जेको मामला थियो आहे न, थोरो बैकग्राउंड में तव्हांखे ॾिसण जी ज़रूरत पवंदी आहे। हे जेको मर्डर थियो आहे इहो एम्बुश कयो आहे विच कचे में, जंहिंमें जेको शहर खां तक़रीबन एतिरी हिन जी एक्सेस बि न आहे, हे सफ़ा कचे जो इलाइक़ो आहे। ऐं बेसिकली जेको मर्डर थियो आहे उहो ॿी दुर सब्ज़ो ई एम्बुश करे हिननि खे अटैक कयो आहे, जंहिंमें इहे 9 जाननि जो नुक़सानु थियो आहे। पुलिस जी जेका डेटरेंस आहे या जेका हिन वक़्तु तव्हां ग्रिप ॾिसियो त अलहमदुल्ला मां तव्हांखे ॿुधायां, कंदकोट ज़िलो 2004 में ठहियो
हिन वक़्त ताईं किडनैपिंग फॉर रैंसम में कंदकोड़ पंहिंजे हिसाब सां कोर्ट थींदो रहियो, हिते डंपिंग जे हिसाब सां हुजनि, मुख़्तलिफ़ गैंग्स हुजनि। हिन वक़्तु सिचुएशन इहा आहे त रिपोर्टेड अनरिपोर्टेड केस असां वटि 0 आहे। अगवा पराए तावान हिन वक़्तु असां वटि 0 आहे। हाईवेज़ असांजूं एॾियूं सेफ आहिनि जो अल्हम्दुलिल्लाह पूरो रमज़ान ईद ॾींहुं इहो असांजो बिल्कुलु हैसिल करी थियो, का वारदात न थी। हिन वक़्तु बि अल्हम्दुलिल्लाह अगरि तव्हां क्राइम जी सूरत हाल ॾिसंदो त तव्हांखे तमामु बहितर नज़र ईंदी। लाड़कानी डिवीजन, सखर डिवीजन, इर्द गिर्द जे ज़िलनि जे हिसाब सां तमामु बहितर सूरत हाल नज़र ईंदी। पर शेख साहब अवां त अवां का दावा पिया कयो, उन में त ईअं पियो लॻे त ॼण कंदकोट ऐं कश्मीर अमन जी देवी थी वई आहे, अमन जी नगरी थी वई आहे। 20 माण्हू 3 महीननि में अजल जो शिकार थिया आहिनि बिरादरी झेड़नि में। मां तव्हांखे उहा ई ॿुधाइणु चाहियां त बैकग्राउंड खे असांखे ॾिसणु घुरिजे। कंदकोट ज़िलो लिटरेसी जे हिसाब सां सिंध जो सभिनी खां पोइतल पयल हिकिड़ो ज़िलो आहे। 23% हिते लिटरेसी रेट आहे। उनजे अलावा जेका गुरबत जी हालत आहे, माण्हुनि जी टॉलरेंस लेवल इहा आहे जो नंढी नंढी ॻाल्हियुनि ते माण्हू हिक ॿिए सां झेड़ो करे हिक ॿिए खे क़तल करे छॾींदा आहिनि। हिन में जेका एजुकेशन आहे या ॿिया जेके स्टेक होल्डर आहिनि या सिविल सोसाइटी आहे, उनजो जेको अगरि रोल बहितर रहे या कंहिं तरीक़े सां त माण्हुनि जी जेका इहा मेंटेलिटी आहे त नंढी नंढी ॻाल्हियुनि ते हिक ॿिए जे ख़िलाफ़ इहो वायलेंस करणु, हिक ॿिए खे मार कुट करणु। डेली जा मां तव्हांखे ॿुधायां त 8 खां 10 केसिस असां वटि रिपोर्ट थींदा आहिनि जंहिंमें माण्हू नंढी नंढी ॻाल्हियुनि झेड़ो करे पंहिंजा उज़वा हिक ॿिए जा भञी छॾींदा आहिनि। इहा जेका अग्रेशन आहे, इहो जेको वायलेंस आहे हितां सोसाइटीअ में, इनखे बि कंट्रोल करणो पवंदो। इन में पुलिस जो कंहिं हद ताईं रोल इहो ज़रूरु थिए थो त माण्हुनि खे पकड़नि, पर ओवरऑल जेका नेचर आहे इहा बि माण्हुनि खे थोरो मुख़्तलिफ़ फैक्टर्स खे ॾिसणो पवंदो। ठीकु आहे। हे जेके क़तल थिया आहिनि इहा बि उन कॉन्टेक्स्ट में थिया आहिनि। हिकिड़ो कबीलाई तकरार आहे, क्राइम जो पार्ट ज़रूरु आहे, पर ओवरऑल जेको पुलिस जी तव्हां रोल ॾिसंदो त उन में तमामु तव्हांखे बहितर नज़र ईंदो। ठीकु आहे। अवां जेके जिन ॻाल्हियुनि जो निशान थी कयूं उहे त हिकिड़ो लॉन्ग टर्म प्रोसेस आहे जंहिंमें लिटरेसी बि वधाइणी आहे, माण्हुनि जी तरबियत बि करणी आहे। बल्कि अमजद शेख साहब, जेके सोशल मीडिया ते वीडियोज़ हलनि पियूं त इन्हनि बिरादरियुनि जे विच में इवन जेके धाड़ेल कचे में आहिनि, उन्हनि वटि जेके हथियार आहिनि उहे हथियार शायदि पुलिस वटि बि कोन्हनि, त पोइ पुलिस जी एॾी ज़बरदस्त कारकर्दगी हुजण जे बावजूदि ई हथियार उन्हनि वटि कीअं था पहुचनि? मां तव्हांखे ॿुधायां त हाणे जेके रिसेंटली पुलिस जा ऑपरेशन थिया उन में असां वॾी मिक़दार में इहे हिन जा हथियार पकड़िया। एंटी एयरक्राफ्ट गनूं हुयूं, रॉकेट लॉन्चर हुयूं, मुख़्तलिफ़ मोटर गोला हुया। मसइलो इहो आहे त हिते सालनि खां, नसलुनि खां इहे डकैत कल्चर हलंदो रहियो आहे, जंहिंमें पुट, ॾाॾो, पीउ सभु धाड़ेल आहे। उनजो सर्वाइवल ई उन्हनि जे वेपन्स ते डिपेंड कंदो आहे। उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बॉर्डर तां ट्रांसपोर्ट थी इन्हनि वटि पहुचंदो रहियो। हिन वक़्तु जेको कचे में असलो आहे उनखे पाक करण में, ख़तमु करण में टाइम ज़रूरु लॻंदो, पर असां उन प्रोसेस में हली रहिया आहियूं। हिन वक़्तु जेको अगरि तव्हां 8 महीना पहिरियों जो असले जी हिननि वटि कैशे या जेको स्टॉक ॾिसंदो त उन्हनि खां घटि ई नज़र ईंदो। ऐं असां उहे सप्लाईज़ खे ख़तमु कयो आहे, उन्हनि सप्लाईज़ खे पकड़ियो आहे। इहो पर ऑनगोइंग प्रोसेस हुजणु घुरिजे त इहो वक़्त सां गॾु गॾु इंशाअल्लाह ताला जॾहिं सप्लाई बि ख़तमु थींदी आहे हिननि जी जेका इहे रेड करे इहे वेपन्स बि सीज़ कया वेंदा त हालत ऐं बहितर थींदी। ठीकु आहे। शेख साहब, तव्हां असां सां गॾु ई रहिजो। निज़ार साहब, कीअं पिया ॾिसो अमजद शेख साहब जी इहा दावा त कंहिं क़िस्म जो को क्राइम न पियो थिए, का डकैती न पई थिए? छा वाकई ग्राउंड ते बि इहा सूरत हाल आहे? ॾिसो, जेकॾहिं पुलिस जे पंहिंजो फिगर्स जे हवाले सां ॾिसंदासीं, उन्हनि जा अंग करे या एफआईआर वग़ैरह उन्हनि में शायदि हुजे, पर अॼु बि जेको पासो उतर सिर्फ़ु कश्मीर जो पासो बदमनी जी बाहि में सड़ी रहियो आहे ऐं ऑफिसर उहे लॻल आहिनि। उन जे बावजूदि जेकॾहिं असांजूं हालतूं बहितर नथियूं थियनि माण्हुनि जूं ऐं रोज़ानो जे बुनियाद ते क़त्ल जूं ख़बरूं, यानी उत्तर सिंध मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे क़त्ल जूं, बिरादरीअ जे झेड़नि जूं इहे ख़बरूं छो थियूं मिलनि? इन क़िस्म जूं पॉज़िटिव ख़बरूं छो कोन थियूं मिलनि त बाबा हिन ते पासे अमन आहे? ऐं इहो एॾो बैड लक आहे हितां जे माण्हुनि जो असांजो हिन वक़्तु पुलिस ऐं इंतिज़ामिया जेका रिट ऑफ गवर्नमेंट, रिट ऑफ स्टेट, उहा किथे आहे? असां इन ते ॾिसूं त जेकॾहिं को बि बहानो आहे त भई इलिटरेसी रेट आहे, इलिटरेसी रेट त अंग्रेज़नि जे दौर में अॼु खां वधीक हुयो। अंग्रेज़नि जे दौर में पोइ कारोकारीअ ते जेको जान जेकब इहो छो कयो त बाबा जेको बि कारोकारी कंदो उनखे जेको आहे सख़्त खां सख़्त सज़ा मिलंदी। तव्हां ॾिठो त जेकबाद जहिड़े सख़्त गिर ऐं क़बाइली इलाइक़े में बि उहे सभु शयूं जेके आहिनि से ख़तमु थियूं।
रिट ऑफ जेको आहे स्टे पंहिंजी क़ाइमु रखण जी ज़रूरत आहे ऐं मूंखे इहो अंग्रेज़ी दौर में बि कानून साज़ी थी पई कैंप्स में ठीक है जो आवाज़ जो मामलो पे थे निसार साहब। अच्छा डॉक्टर सरकी साहब, डॉक्टर सुराब सरकी साहब, अवां कीअं पिया ॾिसो हीअ के झेड़ा थियनि था बिरादरियुनि जा के झेड़ा आहिनि, उन में को लोकल सरदार आहे वॾेरो आहे, उन जा मुफ़ाद उन सां कीअं जुड़ियल आहिनि ऐं हुकूमती सतह ते उन्हनि मुफ़ादनि जी जेको आहे उहो कवर कीअं पियो कयो वञे, उन मुफ़ादनि जो तहफ़ुज़ कीअं पियो कयो वञे? ॾिसो ॻाल्हि इहा त जिथे जिथे आहे सरदारी निज़ाम उते बिल्कुलु इहे जहिड़ा आहिनि, इन में कोई शक न आहे। जिथे जिथे कबीला पाण में ॿधी जी ॻाल्हि करनि था, मुतहद थियण जी ॻाल्हि करनि था, बदकिस्मती सां उते वधीक रेशो आहे जहिड़नि जो। ऐं जिथे इंडिविजुअल जेकी सूरत हाल आहे त इंडिविजुअल जीअं हाणे असां ॾाड़ वारे पासे ते आहिनि, ॾखिण सिंध ते उते बिल्कुलु क़बाइली जहिड़ा न आहिनि, उते सरदारी निज़ाम बि न आहे, वॾेरकी निज़ाम बि न आहे, ऐं बिल्कुलु इहो बि वॾो हिकिड़ो कारण आहे। ऐं तव्हां असांजे अमजद साहब जी जेकी ॻाल्हि उन कई त हिते लिटरेसी रेट घटि आहे, माण्हुनि में उहा अवेयरनेस न आहे, मां उन सां बिल्कुलु सहमत आहियां। ऐं जीअं खोखर साहब चयो त सर जॉन जेकब जे ज़माने में मां पूरी हिस्ट्री पढ़ी आहे, उन्हनि पूरी कोशिशि कई, पोइ आख़िर में कारोकारी फंदो ॾेई करे बि उहो कारोकारी वारो निज़ाम उहो हलियो, कारो पाणी ते बि मोकिलियऊं, पोइ बि उहो बंदि न थियो। हिकु वॾी डिबेट आहे, पर इन में जेकी गवर्नमेंट जी रिट उहा हुजणु खपे, इंशाअल्लाह ताला उहा रिट क़ाइमु थींदी। ऐं उन में पाण ॾिसो आम तौर ते इहो थींदो आहे, हिकिड़ो रिवायती रंगनि ते को झेड़ो थींदो आहे त हिकु ॿ माण्हू खणी उन जे रिएक्शन में थींदा। हिकिड़ी ॻाल्हि जेकी हिन जी पॉज़िटिव आहे, जेकी मां वयुमि त उहे जेके चाचड़ बिरादरी वारा उन्हनि जेकी FIR दाख़िल कराई आहे त जेके माण्हू विड़िया आहिनि उन्हनि ते कराई अथऊं, ॿियनि माण्हुनि ते न कराई अथऊं। ऐं उहे इन खे हिन वक़्तु जेकी मां उते ॻाल्हि ॿुधी उनखे क़बाइली झेड़े जो रंग बि नथा ॾियनि। उन्हनि चयो आहे जंहिं ज़्यादती कई आहे असां उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे। वॾी महिरबानी डॉक्टर सुराब सरकी साहब, निसार खोखर साहब, अमजद शेख साहब। डॉक्टर सुराब सरकी साहब जो दावा त हुकूमत खे पंहिंजी रिट क़ाइमु करणु घुरिजे, हुकूमत जी रिट क़ाइमु आहे ऐं रिट क़ाइमु करणु घुरिजे। ॾिसणो ई आहे त हुकूमत पंहिंजी रिट कॾहिं थी क़ाइमु करे, नव इंसानी ज़िंदगियूं हिकिड़े ई ॾींहं में अॼु जो शिकार थी वञनि त पोइ हुकूमत जी रिट कहिड़ी हूंदी, इहो तव्हां पाण फ़ैसिलो कयो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।